नाज़रीन नासूर प्रोग्राम में मां यहाँ तस्वीर संदीलो ऐं मूंसां गॾु प्रोफेसर के एस नागपाल साहब जन मेहमान आहिनि ऐं असांजे प्रोग्राम जो अॼु मौज़ू आहे उहो आहे ग़रीब तरीन अवाम जा अमीर तरीन हुकुमरान। अमीर तरीन हुकुमरान इन सेंस में आहिनि त अक्सरत जेका माण्हुनि जी आहे उन्हनि जे लाइ ज़िंदगी जीअं चयो वेंदो आहे ज़िंदगी उन्हनि लाइ कंडनि जी सेज आहे, पर कंटेनरनि जेतिरी दौलत जा ढिग ऐं ढेर गॾु कंदड़ असांजे हाकिमनि जी ज़िंदगी जेका आहे उहा सुखनि जी सेज बणंदा आहे। अॼु असांजे प्रोग्राम जो इहो ई मौज़ू आहे। असांजो स्क्रीन ते नंबर अची रहियो आहे, तव्हां बि कॉल करे सघो था ऐं तव्हां सुवाल पुछी सघो था। जी प्रोफेसर साहब, मां लेटेस्ट न्यूज़ इहा ॼण चाहियां थो त कल्ह क़ौमी असेंबली में हीअ ॻाल्हि कई वई आहे त हर ॼमंदड़ ॿार माना अॼु जेके ॿार ॼावा उहे बि ऐं प्लस जेके ॿार ॼमनि था ॼमंदा रहंदा, हर ॿार 1,20,000 रुपए जो कर्ज़ी आहे जंहिं दुनिया में अञा हींअर पेर पातो आहे। हाणे आम माण्हू जे त सम्झण जी ॻाल्हि न आहे त इहो कर्ज़ी कीअं थींदो, असां टको बि न वरितो आहे। असांजो इहो सॼो वहिंवार जेको आहे सो कर्ज़ ते थो हले। इन कर्ज़ जे मथां कर्ज़ आहे। तकलीफ़ जेका मूंखे थी गोलारची जे भरिसां 6 ॿारनि जा पीउ मां मानी गभो न हुजण जे करे माई पाण खे फाहो ॾेई छॾियो। उनजो मुड़ुसु जॾहिं आयो अंदरि चई त बड़ा मुंहिंजी ज़ाल वई, उहो जज़्बाती तरह हुन पाण खे मारे छॾियो। हाणे उहे 6 ॿार मूंखे तकलीफ़ इन करे थी थिए त असां वॾे ड्राड़ सां चवंदा हुआसीं त सिंध उहा सुखी सताबी आहे जंहिंमें को माण्हू बुख ते नथो सुम्हे, बुख ते नथो सुम्हे। ऐं हींअर आम किसा रोज़ जी ख़बर जेका सुबुह जो अख़बार खणा थो उन में ॾाढी तकलीफ़ थिए थी। सवाल तो इहो पैदा थिए त हेतिरी सारी सिंध जेका पाकिस्तान खे बि हलाए थी पई बजट वाइज़ बि, असां एतिरा बुखिया ॾुखिया छो आहियूं? पर सिंध त पाकिस्तान खे हलाए थी, पर जेके सिंध खे हलाइनि था असांखे अॼु इहो ई ॿुधाइणो आहे माण्हुनि खे त 7 सालनि खां जेका हीअ सिंध जी भींग थी आहे, ख़ासि तौर ते हर पासे खां हर लिहाज़ खां ऐं हर सतह ते जेको सिंध जो ज़ियान ऐं नुक़सानु थियो आहे उनजी लोड़ ग़रीब अवाम लोड़े थो पियो, जंहिंजी निशानदही कल्ह जेको DG रेंजर्स जेका ब्रीफिंग ॾिनी आहे, सॼी मीडिया खे जेका प्रेस रिलीज़ जारी कई वई आहे उन में 230 अरब रुपया मुख़्तलिफ़ हुन में पार्टियूं आहिनि जिन जे मथां इहो इल्ज़ाम, बल्कि हुन चयो आहे सबूत आहिनि असांखे त इहे माण्हू 230 अरब रुपया गैर क़ानूनी तरीक़े सां ओगड़ कनि था ऐं उनखे ग़लति तरीक़नि ऐं ग़लति मक़सद लाइ इस्तेमालु था कनि पिया। इहा दौलत अवाम जी आहे। इहो तव्हांजे उन सवाल जो जवाबु आहे त सिंध पाण छो नथी पेरनि ते बीही सघे। ही असांजा माण्हू छो ॾुखिया बुखिया बेरोज़गार ऐं ख़ुदकशियुनि करण ते मजबूर आहिनि। साईं मुंहिंजा थोरो पंहिंजे हुकुमराननि खे ॾिसजे जंहिंजी ॻाल्हि वेठा कयूं। मां सिंध सेक्रेटरीट में डायरेक्टर हूंदो हुउमि त मुंहिंजे साम्हूं हिकिड़ी ऑफिस हुई पायलट। हाणे पायलट छा आहे, पूरो डिपार्टमेंट आहे जंहिंजी बजट ईंदी आहे उन में रिटायर्ड फौजी ऐं प्लस असांजा पुलिसमैन, ट्रैफिक पुलिसमैन ऐं ॿिया खोड़ सारा स्टाफ जेके कमु था कनि उहे पायलट कंदा आहिनि असांजे मिनिस्टर्स खे, चीफ मिनिस्टर खे। यानी 30 गाॾियूं 35 गाॾियूं 40 गाॾियुनि जो काफ़िलो हले थो हिकिड़े माण्हू खे। 11 गार्ड आहिनि हिकु माण्हू जे बचाव लाइ। सिंध पुलिस जो टोटल असां जेको कढियोसीं त अवाम खे तव्हां 4थों हिसो माण्हू बि नथा ॾियो पुलिस जा, जंहिंजे लाइ चऊं था त हुकुमरानी असांजी बहितर थिए, गुड गवर्नेंस थिए। त सॼी जेका रखवाली आहे, सॼो जेको बचाव आहे, जेका सिक्योरिटी आहे उहो मालिक पंहिंजे लाइ रखनि था पिया। त हीउ जेको सिस्टम आहे साॻे नमूने में पैसनि जो इहो मसइलो आहे त 70 खां 80 लख रुपया रोज़ हिननि हाउसिस जो ख़र्च आहे जेके मूंखे तकलीफ़ थी थिए, जंहिंजो अवाम ही अवामी हुकूमत आहे, जमहूरियत आहे, बादशाह शहनशाह कोन वेठो आहे। त जंहिंजो अवाम बुख जे करे ख़ुदकशी थो करे, जंहिंजा माण्हू एतिरा ॾुखिया दवा नथा वठी सघनि, रस्तनि ते पिया आहिनि। अख़बार में ॾिठमि माई हिकिड़ी पंहिंजी नियाणी सां गॾु माई
फुटपाथ ते सुम्ही पई आहे। कराची शहर में रात जो घुमण निकरूं था त चौधारी माण्हू फुटपाथनि ते सुम्हिया पिया। फुटपाथनि ते बचा विकिणण ते माण्हू मजबूर आहिनि, माण्हू ख़ुदि टैक्स कशूं करण ते मजबूर आहिनि। साईं जीअण जो गुलामी हक़ वारे खसियो वियो आहे, इहा अहिड़ी जमहूरियत जंहिं का अवाम जे वोट ते आहे, उनजो अवाम मरे थो, वोटर मरे थो, सिंध मरे थी पई। प्रोफेसर साहब, न्याणियूं विकिरो थियनि थियूं। असां गुलामाना ज़माने में वञूं था पिया, जिते ॿारनि खे विकिरे करण खां माण्हू खणी था अचनि बाज़ारनि में। अनबिलीवेबल, अनबेयरेबल। हिते ज़िंदगी सड़े थी, गरीब जी ज़िंदगी सड़े थी, हेॾे अरबे रुपया सड़नि था पिया। इतला ईंदा आहिनि त कंहिंजे घर खे बाहि लॻी, अरबे रुपया सड़ी आहे, कंहिंजे घर मां ॿ निकिता। हाणे इहे अरबे रुपया धन दौलत लुटे के लांचुनि में पैसा था वञनि, जेका DG रेंजर्स बि इहा ॻाल्हि कई आहे त पैसो ॿाहिरि बि वञे थो पियो। हाणे हिन ग़रीब अवाम मरे थो पियो, उन्हनि जो पैसो जेका क़ौमी मिल्कियत ऐं दौलत आहे, उहा उन्हनि जा जिन जे वोट ते हाकिम आया आहिनि उहे खणी ऐं फरार थी रहिया आहिनि। ॿाहिरि पैसो फरार पिया कनि फ़िलहाल त। माण्हूअ जे दुख जो त को शइ कोन्हे, पर सिंध जे सूरनि जो कल्हो की रिपोर्ट तव्हां रखी हूंदी, सभई TV ॾिसनि था पिया, हर TV चैनल ॾिनो आहे। सिंध पूरे नमूने में रिपोर्टूं ठाहे ॾिए थो त मायूं वीचारी बेनज़ीर इनकम सपोर्ट कार्ड लाइ बीठियूं आहिनि, धिका थियूं खाइनि पियूं। शदादकोट में मुंहिंजे ॻोठ में जिते बि साॻी सूरत हाल आहे, बाबा तीअं असां 5 दफ़ा आया आहियूं, हीअ ऑफिस बंदि आहे। छा त कंबर शदादकोट जे ज़िले ठहण खां पोइ हेडक्वार्टर कयो अथऊं कंबर। हाणे शदादकोट में जेका ऑफिस आहे उनखे तालो लॻो पियो आहे। पोइ मायूं वीचारी अहिड़ी उस में वयल में, अच्छा बिजली बंदि आहे। अॼु 18 कलाक लोड शेडिंग ते वज़ीर अॻम चयो मूंखे ख़बर ई कान्हे का सिंध में जेका सूरत हाल आहे त असां वटि पाणी कोन्हे, असां वटि बिजली कान्हे, ऐं हे मानी खाइण खां कान्हे। ऐं तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधायां त जेके 10 रुपए पटाटा मिलंदा उहे 25 रुपया थी विया अथव। यानी तव्हांजो स्टैंडर्ड 80 रुपए ते पटाटो जेको आहे टमाटो कराची में 120 रुपया, भिंडी 120 रुपया 100, त खंड जेको अघ पुछी ऐं शयूं थो वठे पियो, उन वीचारे खे केॾी परेशानी आहे। ऐं जेके अघ पुछनि ई कोन था, वॾनि जेके सुपर स्टोर आहिनि उतां वञी ढेर दौलत उन्हनि जी नौकर वठी था अचनि, वञी कनि था। हिकिड़े पासे इहा ज़िंदगी आहे, ॿिए पासे ते हीअ ज़िंदगी आहे। हज़रत अलीअ जो कौल आहे त जेकॾहिं चोर पंहिंजी गुरबत जे सबबु, मुफ़लसी ऐं मजबूरी जे सबबु चोरी थो करे त इस्लाम में हो त हथु कटियो हुनजो। चई उन चोर जो हथु न कटियो, उन जे हाकिम जो हथु कटियो, जंहिंजी हुकूमत में उहो माण्हू बुखियो हुयो, उहो माण्हू ॾुखियो हुयो। तंहिंजे करे हिननि हाकिमनि खे इहा सज़ा हुजणु खपे जिन जी हुकूमत में ग़रीब माण्हू बचा विकिणनि, ख़ुदकशियूं कनि। जॾहिं असां इन खे पंहिंजो सबबु सम्झूं न त असां हिन जा जवाबदार आहियूं। तकलीफ़ त ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको कुझु थी रहियो आहे, असांखे पटी पढ़ाई थी वञे त बाबा इहो तव्हांजो जेको आहे सो नसीबु अथव। हाणे नसीबु तव्हांजो सुठो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त असां वटि घोड़नि खे मखण बादाम खाराया था वञनि। सचा गिह घोड़ा खाइनि, कुता एसिन में सुम्हनि, बाकरा गोश्त। मां ॾिसी आहियां कुता एसिन में सुता पिया आहिनि मार्च जे महीने में, ऐं उन वॾेरे जा चौधारी रहंदड़ माण्हू झुगियुनि में वेठा आहिनि, जा बुखुनि ते ज़िंदगी गुज़ारनि था वेठा, पेरनि में वेठा आहिनि, जा कुते लाइ कर खणी वॾेरो हीअं करे ॻाटो हीअं ॾिसे पियो, पर ग़रीब माण्हू पेरनि में भोतार त हीअं ॻाटो मथे ताईं वेठो आहे। इहा हालत आहे असांजे अॻुवाननि जी, रहनुमानि रहबरनि जी। हिकिड़े माण्हू पंहिंजी दास्तान लिखी त मां जे घर में 6 महीना थिया आहिनि गोश्त न आयो। मां जो कमु आहे कुते खे पालणु, कुते खे गोश्त खाराइणु। मूं आख़िर हुन कुते सां दोस्ती रखी त 2 बूटियूं हुन जूं खणंदो पियो वञा, पहिरीं मूंसां विड़े पियो। हाणे उहो कुते वारी गोश्त बूटियूं चुराए पंहिंजी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि कई त मैडम फलाणी वटि आहियां, जंहिंमें 5 किलो कुते लाइ गोश्त ईंदो आहे। पोइ हाणे मां उहो घटाए त मूंखे मैडम थी पई त कुतो डुबरो थींदो थो वञे। मां डॉक्टर जे घर बीमार थी, पोइ अधु चई पैसा मां उतां बचाईंदो आहियां जेके मां ॻोठु मोकिलींदो आहियां। हाणे कुते जे गोश्त मां असांजे ग़रीब जे घर जी बजट पई ठहे जी, तो बि अधु मां कटौती मां। ही असांजी यार तक़दीर आहे। यानी हेॾनि वसीलनि जा माण्हू। वरी आलमी ॾींहुं अथव अॼु ॿारनि जो। ॿार गैरेज में त ॾिसो, मां गाॾी ठाराइण वियुमि, यार 10 सालनि 8 सालनि 7 सालनि जा ॿार हीअं कपिड़ा मेरा एॾा टहक ॾींदा, ख़ुशि मज़े में उहो पाना खयूं, फलाणो नंबर 16 नंबर पानो खणी आ, 20 नंबर पानो खणी, ऐं लाइन लॻी पई हुजे, 1-2 न। हाणे असां एजुकेशन था ॾियूं,
साईं जॾहिं असां ख़बरदार ही शऊर जी ॻाल्हि आहे, असां एतिरा बेशऊर आहियूं, हुननि सभिनी शयुनि खां वाक़ुफ़ु हुजणु ज़रूरी आहे। ऐं हिते जिन माण्हुनि कमु कयो जिन खे सलाम आहे ऐं जेको करे सघिजे थो, पोइ आसूबाई पंहिंजो स्कूल पाण हलाए थी, पोइ ॿी गुलफाम माई, यानी सलाम आहे हिननि मायुनि खे जिन पंहिंजा पाण स्कूल हलाया। रिपोर्ट ॾिठुमि कल्ह त बाबा ही स्कूल ॾिसो, हेतिरा अरब रुपया तालीम ते असां रखिया आहिनि, उहे काथे आहिनि? कराची जे मलीर जा 2 स्कूल ॾेखारियो। अरबे रुपया रखिया अथऊं ऐं अरबे रुपया जेके अॻी हुकूमत में खाधा अथऊं, नेब जेको कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो आहे, बल्कि फ़ैसिलो करे छॾियो आहे, पीर मज़हर जेको तालीम जो वज़ीर आहे, माना तालीम जो वज़ीर उन गिरफ़्त में थो अचे, पकड़ में थो अचे, त ॿियनि खातनि जो हाल छा हूंदो? ब्रेक वठूं। नाज़रीन, असांजो प्रोग्राम जारी आहे, वक़्तु थियो आहे नंढी साही जो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम में वरी असीं हाज़िर आहियूं। साईं, ॻाल्हि पई हली त हर को हथ कढियूं वेठो आहे, हिक पासे ॾांहुं लुट मार पई हले, दौलत जे ढेरनि ते हिकिड़ा फ़र्द वेठा आहिनि, जा उन्हनि थोराई आहे, ऐं जेका घणाई आहे अवाम जी, उहा बुख मरी रही आहे, बदहाली जो शिकार आहे, ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहे। हीअ सिंध आहे, उहा शाहूकार सिंध, जीअं तव्हांजी सिंधु दरिया वारी सिंध। त हीअ हुकूमत ऐं जमहूरी हुकूमत, ऐं उन जमहूरी हुकूमत में अवाम जेको मरी रहियो आहे ऐं सिंध मरी रही आहे। तव्हां ॾिनल रेंजर्स जी रिपोर्ट सभिनी ॾिठी आहे। मां चाहियां थो डीजी रेंजर्स चेक रखियो आहे अची डेमोक्रेटिक गवर्नमेंट जे मथां, त तव्हां एॾी लुट मार कई आहे ऐं लुट मार कयो था वेठा। ऐं सिधो चए थो त हिन में पुलिस बि शामिल आहे, लैंड माफ़िया शामिल आहे, तव्हांजी ज़िले इंतिज़ामिया शामिल आहे, ऐं पुलिस शामिल आहे। पुलिस चयो शुरू ई पुलिस खां थियो, त ही सभई गॾिजी हिकिड़ो रैकेट ठाहे तव्हां इन्हनि पैसनि खे या त स्मगलिंग था कनि पिया, लालचुनि मां पैसा था पकड़नि पिया। हीउ छा थी रहियो आहे? ऐं उनजी पकड़ मां हिकिड़ो अर्ज़ु रखां त जेसि ताईं सज़ा नथी अचे, छो त सज़ा जज़ा जेसि ताईं न आहे, तेसि ताईं ही सभई जेके एक्शन्स आहिनि न, उहे कंहिं तोड़ ते नथा पहुचनि। त हिनजो इलाजु इहो आहे त इहे सभई शयूं आश्कार कयूं वञनि, ज़ाहिर कयूं वञनि, ऐं उन खां पोइ जेके बि कल्प्रिट्स आहिनि जिन खे सबूतनि सां पकड़ियो वियो आहे, जिन वटि पूरा हाणे नाला बि नथा ॾियनि पिया, त हिननि खे सॼी ख़बर आहे। असांखे त इहो चयो वेंदो त तव्हां पंहिंजूं जेके ग्रीवेंसिस आहिनि उहे हिननि इदारनि ताईं पहुचायो ऐं पंहिंजा ॾुख, पंहिंजा अंज उन्हनि ताईं लिखो। हाणे हिननि खे सॼी ख़बर आहे, ही खोले हाणे ॾिसूं त ही छा थियो थिए। हींअर इहो ॾिसणो आहे त जेको रिपोर्ट आई आहे उनजो तदारक छा पियो कयो वञे ऐं कहिड़े तरीक़े सां उनजो पैसो वापसि अवाम ताईं पहुचे। रिपोर्ट त आई आहे, पर उन ते रद्द अमल बि अचणु शुरू थी वियो आहे सियासी पार्टियुनि जो। जेतोणीकि डीजी रेंजर्स कंहिं बि सियासी पार्टी जो नालो न खयो आहे, त हिकिड़े अंधे माण्हूअ जा पैसा निकिरी विया रेल मां, प्रोफेसर साहिबु, त उहो चुप करे वेही, माथ करे वेही रहियो, कंहिंखे न ॿुधायो कोन। कलाक अध खां पोइ जंहिं बिजलीअ पैसा कढियासीं अची ऐं पुछईंसि ॾे ख़बर अंधा पैसनि जी ख़बर पई, तुंहिंजा पैसा जेके निकिरी विया त ॿांह खां पकड़ींसि। चई जॾहिं मां ॻाल्हि न कया, चोर तूं आहे मुंहिंजो। सो चोरनि खे चवंदा आहिनि ॾाढ़ीअ में कख, सो उहे चोरनि अची रद्द अमल शुरू कयो आहे त हीअं न हुजणु खपे, हीअं न हुजणु खपे, हीअं न हुजणु खपे। तव्हां उनखे ऑन कयो त बिल्कुलु जेकॾहिं डीजी रेंजर सही थो चए, रेंजर्स जी रिपोर्ट या सही आहे, त उनजे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञूं। मां उहा ॻाल्हि थी कयां त जेसि ताईं उहा शइ नथी ज़ाहिर थिए, जज़ा सज़ा जो अमल जेसि ताईं नथो हले, हिन मुल्क जी गुड गवर्नेंस जो मसइलो सिर्फ़ु हिते अची अटकी थो पवे। त हीउ जॾहिं अमल जारी रहंदो, तंहिंखां पोइ हिकिड़ी ॻाल्हि सिधियूं थींदियूं। ऐं मूं जीअं चयो त सब्सिडी, हाणे ही इकोनॉमिक सिस्टम खे सम्झणो पवंदो। गवर्नमेंट खे मतिलबु लाज़िम आहे त माण्हूअ खे रिलीफ ॾियण खां सब्सिडी ॾे, यानी हुकूमत पाण भरींदी, उहा सब्सिडी ख़तमु कई वई आहे। तव्हांखे मुबारक हुजे, 4 रुपया तव्हांजी बिल जेको बिजली जो आहे, तव्हांखे बिजली नथी अचे 18 कलाक, पर 4 रुपया फी यूनिट तव्हांजी जेको आहे सो वधायो आहे। बिल ॿीणा था अचनि, जून महीनो आहे त हेॾो कंहिं दोस्त फ़ोन कई, चई त केरलो फीडर बिजली खाते सेबकुआर ने कटे छॾियो आहे, 300 ॻोठ गर्मी में ॿुॾल आहिनि ऐं बिल उन्हनि जी 6-6 हज़ार 7-7 हज़ार, त हिननि जी बजट उहो लाइन लासिस जेको आहे, ऐं प्लस जेका रिश्वत इहे खाइनि था, जो सफ़ेद हाथी भुटे साहिब चयो हिन खाते खे, त सफ़ेद हाथीअ जहिड़ो वरी फील मस्त वज़ीर आहे हुनजो जेको आबिद शेर अली,
सिंध सां ज़ुल्म जाॾो कारण आहे ऐं सिंध गवर्नमेंट सुती पई आहे राति सुती पई आहे ॾींहुं को एहतजाज सिंध गवर्नमेंट नथी करे नवाज़ शरीफ़ अॼु कराची में आया उन खां पुछनि न उन जॻह एहतजाज कनि त असां लाइ छो अशरदा कयूं तव्हां असांजा फंड कटियूं वञो ख़बर ई न आहे 18 कलाक बिजली बंदि थी थिए सिंध में 20 कलाक बिजली बंदि थी राति जी ॻाल्हि थो ॿुधायांव हिकिड़ी माई खे 7,000 जो बिल मिलियो जेका 700 रुपया बिल ॾिए थी 7,000 बिल वीचारी जो वायू बताल थी वई जॾहिं वई त चई बाबा इहो बिल त असां इहो करे सघूं था तोखे 3,000 जो राति बिल ॾेखारियूं पिया टीवी ते 3,000 जो ठाहे ॾिनो हुनखे किस्तूं असां करे ॾियूं था इहो पीआर अची माई अची ख़ुदकशी करे छॾी बाड्रा में हिकिड़े माण्हू ख़ुदकशी कई बिल वॾो अची वियो आहे जी त इहो को चेक बैलेंस कोन्हे जिन खे मीटर कोन्हनि जेके लॾे विया आहिनि ॻोठनि में माण्हुनि जा घर ठही विया आहिनि बिजली वारा 10-10 लखनि जा बिल पिया था मोकिलनि पिया वॾेरनि जूं एसियूं मुफ़्त में हलनि वॾेरनि जा बिल अचनि ई कोन सियासी जेके अॻुवान MP MLA आहिनि मिसयूज़ बिजली जो थिए ग़रीब जो बल्ब ऐं पखो बि हे ज़ालिम ॿरण कोन था ॾियनि पिया हिकिड़ी काल आहे कंहिं मज़लूम जी काल आहे प्रोफेसर साहिब वठी वठो जीअं था केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो साईं फरीद पठान तो लगायल आया हैदराबाद मंजा जी फरीद साहब छा चवणु चाहींदो तव्हांजो तो बेहतरीन पियो हलन जी ॿुधो सर पर हिकिड़ी हुजे त इहा जेका कुतनि वारी ॻाल्हि हले पई त इन में जेको आहे सो असां ग़रीबनि जे पेट ते छो था लत रखरायो तव्हांखे सम्झ में अचे पई जी जी ॿुधायो तव्हां इहे ॻाल्हियूं एक्सपोज़ कराईंदा त इहो बि ग़रीब जे पेट ते लत आई न हू सुभाणे कैमेरा वॾेरा हणाए छॾीनि त जेकॾहिं 25 रुपया फंड हुन कुते जे गोश्त जो थो निकिरे ठीकु आहे न त साधा ॿार असांजा वरी हलिया वेंदा ऐं असांखे किकनि कॾहिं जॾींदा नौकरीअ मंझा महिरबानी जवाब ॾियूं था साईं मां इन ॻाल्हि ते ऑलरेडी गौर करे चुका आहियां बल्कि मां हिन जी पॉज़िटिविटी इहो चवां खणी जेकॾहिं तव्हां जेको चवणु चाहियो था त कुतनि ते माण्हू जो ख़ानदान पलिजे थो ठीकु आहे न इहो हिकिड़ो पॉज़िटिव पहलू आहे पर जेका ॻाल्हि तव्हां था चओ त हुनजे भउ जे करे ईअं थींदो इहो कोन थी सघंदो कुतनि खे वॾेरा पाण कोन खाराईंदा इहो खाराइणो ग़रीब माण्हू मिसकिन खे ई रखिणो पवंदो जेको हुनजी ख़िदमत कंदो घोड़नि ऐं कुतनि खे हू पाण हथ बि न लाहे सघंदा साईं त इहा हुननि जी का बि बेरोज़गारी छा साईं हाणे असांखे त हिन ते रोअण थो अचे न हुनजी गुलाम फरीद पठान हिकिड़ी तंज़ हुई हिकिड़ो मज़ा अंदाज़ में हुन इहा ॻाल्हि कई त ग़रीब खे वीचारे खे जिथो इहो फबे थो त मिड़ई उन जे राज़ साईं इंसानियत जी तौहीन आहे हिकिड़ो कॉलर लाइन ते आहे काल वठो जी अदा केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो साईं मोहम्मद यासीन खोखर दास्तान खां थो ॻाल्हायां जी मोहम्मद यासीन भाऊ इहो जेको आहे धरती जॾहिं हलादी आहे बेशक पोइ उन ते जेको आहे 1000 एकड़ माण्हुनि खे ज़मीन छो आहे 1000 एकड़ ज़मीन लखें एकड़ ज़मीन पंहिंजी ज़रूरत खां वधीक छो था रखनि ज़मीन ऐं अलाह जी ज़मीन छो था कपाइनि माण्हू पब्लिक ते आख़िर पैसा छो थी वठे हिन खां वाह वाह ठीकु आहे न हुकूमत वॾेरा आहे उहो ज़मीन कपाइनि था पोइ माण्हू एॾी महांगी थी वई आहे प्रॉपर्टी आम माण्हूअ खे मथे छांवंदी कोन्हे का महिरबानी लखें एकड़ माण्हू न ॾिठो आहे वाह वाह अदा हाणे ॻाल्हि इहा आहे त क़ुर मजीद चए थो त हीअ ज़मीन अलाह जी आहे असां वटि सोशलिज़म खां अवल कम्युनिज़म खां अवल शाह इनायत शहीद जेको खेड़े सो खाए जो नारो हई प्रैक्टिकली हुन ज़मीन विराई मूं गुज़िरियल प्रोग्राम या ॿिए अवल जे प्रोग्राम में बि अर्ज़ु कयो त फ़र्क़ से जेको मुग़ल बादशाह हूंदो हू एतिरी नेकनामी ऐं सुठाई जी हुनजो नामाचार हुयो जो उनखे इनाम तौरु ज़मीन ॾिनी वई जेको तव्हांजो सुवाल आहे त माण्हुनि वटि एतिरी ज़मीनूं किथां थियूं अचनि अंग्रेज़नि जी वफ़ादारी में ॾिनियूं वयूं आहिनि मां दुश्मन थी न मां हिनखे वाज़े कंदुसि पंहिंजे ज़मीन पंहिंजे अवाम जो दुश्मन थी चुगलखोर माण्हू जेके अंग्रेज़नि जा बूट पॉलिश कंदा उन्हनि खे ई नवाबनि जा टाइटल खान बहादुर जा टाइटल ऐं ज़मीन उहे असांजे मथां हुकूमत पिया कनि जिन जा अबारा चमचा हुया जासूस हुया ऐं गदार हुया हिन धरतीअ जा ज़मीनूं इहे आहिनि ज़मीन पैदाइशी कंहिंखे कोई लिखाए खणी ईंदो आहे त मूंखे ॾेखारे ॿियो कॉलर बि लाइन ते आहे जी अदा केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो अस्सलाम वालेकुम मुनीर अहमद कल्याण जी जी मुनीर साहब अर्ज़ु आहे असांजो ही तव्हांजी ॻाल्हियूं त बाक़ी बहितरीन आहिनि पर असुल मेन मसइलो हींअर साईं असां वटि एजुकेशन डिपार्टमेंट जी बजट पई हले वाह वाह बजट हींअर एक्सपेंडिचर पई थिए जंहिंमें हिकिड़े हिकिड़े माण्हूअ खे 20 स्कूलनि जी जेको आहे वीडियो पावर आहिनि
हाणे इहा अंधेरी नगरी न आहे त छा आहे साईं? इन खां केरु पुछण वारो आहे त जेको आहे माना इहो भाउ एक्सपेंडिचर कीअं थो थिए, किथां थो थिए, छो थो थिए, हे सॼो साईं जेको आहे माना सिंध खे तबाह करण जो तरीक़ेकार आहे। नानी वेड़ो आहे साईं। मां जेकॾहिं 5-6 स्कूलनि जा जेको आहे माना वीडियो पावर हुजनि, तव्हां छा था कंदो? जी बिल्कुलु बिल्कुलु। जी मुनीर साहब महिरबानी साईं, इहो मुनीर साहब जो जवाबु। साईं हाणे ॻाल्हि इहा त मां इतफ़ाक़ सां सुभाणे सिंध असेंबली वञा पियो ॾिसण खां बजट वारी ॻाल्हियूं कुन सां ॻाल्हाईंदुसि बि। जेसिताईं एजुकेशन जी ॻाल्हि था कयो तव्हां, इहो सॼो नानी वेड़ो ठहियलु आहे। पीर मज़हर साहिब जे वक़्त खां वठी जेका बि ॻाल्हि थी आई आहे, मां केतिरनि प्रोग्रामनि में करे चुको आहियां। हीअ त मुंहिंजे ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे, छो त एजुकेशन न आहे त कुझु बि न आहे। त ब्रीफ केस में आर्डर हूंदा प्राइमरी स्कूलनि जा, त बाबा तो वटि घणा वोट आहिनि? साईं मूं 10,000 वोट आहिनि। बाबा 10 आर्डर आहिनि तोखे। घणा पैसा आहिनि, घणा खणी आया आहियो? हे जेका तव्हां ॻाल्हि कयो था, इहा बि का लिकल छिपियल ॻाल्हि कान्हे का। इहो न सिर्फ़ु थियो आहे पर थींदो रहंदो साईं। जेसिताईं हीउ तख़्तो न हूंदो थींदो, जेसिताईं सॼो टोटली चेंज न थींदो माण्हू जी जेका सिस्टम आहे ठहियलु, उन में ईअं ई थींदो त पंहिंजनि खे नवाज़ण जो चकर आहे। मेरिट जेसिताईं नथी अचे त तेसिताईं हीअ शइ ठहंदी कोन्हे। हाणे ॻाल्हि इहा पई कयां जेका अॼु शिकायत कई न, त जॾहिं मेरिट खे असां नज़र अंदाज़ कंदासीं, कीअं नज़र अंदाज़ कंदासीं? अपॉइंटमेंट ग़लति, जीअं मूं चयो त आंगूठे छाप खे बि ॾिनो। अच्छा, वरी जॾहिं तव्हां नौकरियूं ॾियो था पिया त उन में अकर वापर वरी आहे, पंहिंजनि खे नवाज़ो था पिया। ऐं इहो वॾेरा सिस्टम में मुंहिंजा हेतिरा माण्हू खणु, हेतिरा खणु, टेलीफोन अचनि थियूं, ॾियो था पिया। नतीजे में उहो माण्हू भली क्लर्क थिए या ऑफिसर थिए या उस्ताद थिए, हुन वटि उहा छा आहे कोन्हे। मां अहिड़ा माण्हू ॾिठा जिन खे 4 जुमिला लिखण बि न ईंदा आहिनि, पर उहा नौकिरी हले थी पई। जी मूं तव्हांखे ॿुधायो त हिकिड़े हमरा चयो साईं मां त मास्तर माण्हू पघार वठण वियो त सही नथो करे। चई बाबा छो, तूं उस्ताद आहे? चई साईं मां त बेलदारी वठण खां वियो, मूंखे चयूं त बाबा तूं वञी उस्ताद जो लेटर थी वञी उस्ताद बेलदारी लाइ वियो, पर हिकिड़ो धनार हुयो, धनार खे वञी ॿियो पियो चारे, उते वञी आर्डर ॾिनऊंसि अची ऐं नौकिरी अची कर। ही उन्हनि खे DO SDO खे नवाज़णु आहे त बाबा तूं 4 स्कूल संभाले, तुंहिंजी बजट आहे। त ही पंहिंजे तरीक़े सां, ऐं असांजो सॼो जेको आहे सुबेलो ॿुड़ी थो वञे। हिकिड़ो शऊर घुरिजे। मां हिकिड़ी चङी ॻाल्हि थो रखां त जेकॾहिं ख़ुदा करे ही बेनज़ीर साहिबा जी ॻाल्हि थो ॿुधायां। बेनज़ीर साहिबा जी ॻाल्हि तव्हां खां असीं ॿुधूं था, ब्रेक वठूं। नाज़रीन, असांजो प्रोग्राम जारी आहे, वक़्तु थियो आहे नंढी साही जो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर असीं हाज़िर आहियूं। प्रोफेसर साहिब, हिकिड़ो कॉलर लाइन ते आहे, तव्हां बेनज़ीर भुट्टो साहिब जी ॻाल्हि पे कई ब्रेक ते वञण खां पहिरियां, उहा तव्हां खां असीं पुछूं था, पर हिकिड़ो कॉलर आहे हुनखे ॿुधूं। जी अदा, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? जाम खोसो जामसोरे मां ॻाल्हायां पियो। जी अदा, जाम खोस साहिब छा पुछणु चाहींदव? अरे मुंहिंजो अर्ज़ु आहे त वाइल्ड लाइफ खातो जेको आहे असांजे जामसोरे में जेको आहे उहो जामसोरे जो मिनिस्टर बि वाइल्ड लाइफ जो ई आहे पंहिंजो जाम सिंध जो, पर वाइल्ड लाइफ खातो बिल्कुलु ई तबाह आहे पंहिंजो। उन खां पोइ असां वटि जेको आहे जंगली जानवर बि मरण लॻा आहिनि पंहिंजो जबल में, पहाड़नि में, ऐं 3 क़िस्मनि जा असां वटि जानवर आहिनि, वॾा कीमती नायाब हरण थी विया, सर गॾु उन्हनि जी डेली जेको आहे शिकार थींदो आहे, न त उहो हरणनि जी जेका शिकार आहे, शिकार केरु थो कराए? शिकार त बंदिश आहे कानूनी तौर ते, सरकारी तौर ते, माना बाज़तर माण्हू कराइनि था पाण, जेके जंहिंजे हथ में सभु कुझु आहे उहो ई कराइनि पिया। जी अदा, जाम खोसे साहिब जो सुवाल तमामु महिरबानी साईं, तमामु अहम सुवाल तव्हां कयो आहे। मां इन सां गॾु हिकिड़े ॿिए डिपार्टमेंट जी ॻाल्हि कंदुमि, उहा आहे एनवायरमेंट। हीउ इन जो हिसो आहे जंगली जीवत बि। एनवायरमेंट माना ही ॿेला, ही वण, ही सावक, ही असांजी ज़िंदगी आहे। इन मां असांजी ज़िंदगी ख़ुशहाल ख़ूबसूरत थिए थी। जेके असांजे हिन कार्बन डाइऑक्साइड खे ख़तमु कनि था, जेके मींहनि खे वसाइनि था, हिते मींहनि खां सिकी मरूं था। असांखे एनवायरमेंट ऐं ही जंगली जीवत जंहिंजे तव्हां सुवाल पुछियो आहे, उनजी पूरी अहमियत जी ख़बर न आहे। असां हिते केटियूं ठाही वेठा आहियूं, वरबनि खे घुराए उन्हनि खां शिकार करायूं था पिया। नायाब क़िस्म जा पखी, जानवर, आबी जीव, उहे ज़ाया थियनि था पिया।
हिकिड़नि महिमाननि खे ख़ुशि करण जे लाइ ॿियनि महिमाननि खे असां मारायूं था, उनजो कत्ल था करायूं। ॾिसो न पखी असां महिमान था अचनि ॿारनि मुल्कनि खां जॾहिं सियारे जी मौसम में अचनि था त असीं वरी अरब शहज़ादनि जे शान में उहे पखी महिमान माराए ऐं खारायूं था। त चवण जो मतिलबु आहे त असां वटि भाउ इंसान जी ज़िंदगीअ जो ई क़दुरु कोन्हे। जंहिं बदनसीब क़ौम में ॿार ईअं कमु कंदा हुजनि ग़रीबनि में जिन खे पढ़णु घुरिजे, औरतूं पोरियो कंदियूं हुजनि घरनि में वञी जनरनि खे पीअंदियूं हुजनि, असांजूं जेके बहादुर औरतूं मर्दनि सां कुलो कुलो में मिलाए ज़मीनुनि ते कमु कनि थियूं पियूं, उनखां अलावा मज़दूरी कनि थियूं पियूं जीअं मर्द मज़दूरी कनि था पिया। त ऐं अफ़सोस ॻाल्हि वधीक जेका मूंखे फील थींदी आहे त एॾी ख़ूबसूरत इमारतूं ठाहिण वारा बेघरनि कचनि झूपड़ियुनि में रहनि था। असांखे अन्न उपाय अहिड़ा ज़बरदस्त खाधा तयारु करे ॾियण वारा हारी उहे बुख था मरनि पिया। यानी हिननि छो भरियल खेतनि में ज़मीनुनि में रुॻो बुख थी पैदा थिए, हुननि जे लाइ रुॻो मौत उगिजे पियो जेको हुननि जे पलउ में पए थो पियो। त जेको बि माण्हू ख़ूबसूरत हाणे जेके हीअ हथ सां कमु कंदड़ माण्हू आहिनि केॾो सुठा इन पंहिंजे घर में नथा आणे सघनि पिया। त असां इहे 4 पैसा कमायूं ॾियूं, अजरक हुजे, सूसी हुजे, लूंगी हुजे, इहे जेके असां कवर्स ठाहियूं था पिया, चोला ठाहियूं था पिया, ऐं उहे बि इस्तेसाल सां। अफ़सोस इन ते थींदो आहे त मां हिकिड़ो उहो ताजिर माण्हू आहियां जेको उनखां 1000 रुपए में उहो चोलो वठां थो, $10,000 में मां अमेरिका में उहो विकिणां थो। यार का हद हूंदी आहे। यानी पोरे जो एॾो इस्तेसाल करणु ऐं हिकु वक़्तु एतिरनि सारनि औरतुनि खे कमु कराए उन्हनि जा महिनतूं पाण कैश करे उन में कमायूं था पिया। त हिते माण्हू जी ज़िंदगी जो क़दुरु कोन्हे को, माण्हूअ जी महिनत जो क़दुरु कोन्हे को। वॾी ॻाल्हि इहा आहे त जेको माण्हू वीचारो लुट मार बि नथो करे, बदउनवानी बि नथो करे, धाड़ा बि नथो हणे, नथो करे, उहो महिनत थो करे, ॿारनि बचनि समेत महिनत थो करे, उन जे लाइ न तालीम आहे, न उन लाइ सिहत आहे, न उनखे तहफ़ुज़ आहे। इहा हालत आहे। तव्हां रियासत स्टेट गवर्नमेंट जो इहो त फ़र्ज़ु बणिजी वियो, तव्हां ॿियो कुझु नथा ॾियो, हुनखे तहफ़ुज़ त ॾियो, हुनखे ज़िंदगीअ गुज़ारण जो हक़ त ॾियो। उहे हक़ खसे छॾिया अथऊं। ऐं जिन खे तकलीफ़ थिए थी न उन्हनि जा आवाज़ त ॿुधो। कृष्ण चंद्र मशहूर राइटर हिकिड़े स्कूल में महिमान ख़सूसी थी वियो। उहो हाणे सदारती खुतबे में छा थो चए, भरियल शागिर्द हुजनि, चई पुट दिलि लॻाए कमु कयो, पंहिंजो पाण खे वक़्फ़ करे छॾियो, इल्म लाइ तालीम हासिल कयो, ॾींहुं राति कमु कयो ऐं बहितरीन क्लार्क थिजो। छा त तव्हां अवाम खे इन खां मथे पहुचणो ई न आहे न। पंहिंजी पूरी मेरिट सां ॻाल्हि बि लॻियो मेरिट जे क़तल करण जी, त पूरी मेरिट सां तव्हांखे तबाह कर। हा, मां बेनज़ीर साहिब जी ॻाल्हि वाह वाह एॾो छा त उहा बि हिन समाज जो हिसो हुई, उहा बि वॾेर के समाज जो हिसो हुई, पर माण्हू में हिकिड़ो दानिश हुजे। ॿुधायूं त हुनखे हर MLA खे चई बाबा तव्हांखे घणियूं सीटूं आहिनि, घणी नौकरियूं घुरिजनि, चई 10 घुरिजनि, ठीकु आहे, पर तव्हां असांखे नाला 50 जा ॾींदव, ॿिए खे चई नाला 100 ॾियो, 10 तव्हांखे ॾींदासीं। हाणे हुननि पंहिंजा रिकमेंडेड माण्हू बि ॾिना ऐं जीअं हुकुम थियो त बाबा 100 माण्हुनि जा नाला ॾियो, 50 माण्हुनि जा नाला ॾियो, जिन खे 5 आहिनि उहे 50 माण्हुनि जा नाला ॾियो, जिन खे 10 नौकरियूं आहिनि उहे 100 माण्हुनि जा नाला ॾियो। पोइ पाण वेही चवंदी त बाबा हिन मां मेरिट कढो, मूंखे त हुनखे ख़ुशि करिणो आहे, बाबा तो नाला ॾिना न, नाला तो ॾिना न। जेके मेरिट ते ईंदड़ हुजनि, जेके क़ाबिल हुजनि, जेके इंटरव्यू पास करे सघनि, इम्तिहान पास करे सघनि, जंहिंजा सर्टिफिकेट सचा हुजनि, उन्हनि जा इंटरव्यू कराए उन्हनि खे नौकरी ॾियो। कुझु त माण्हू खे बचायो यार। हिते त मूंखे ताजुब लॻो त PCS जहिड़े इम्तिहान में बि जेका सो सभु कुझु हले थो पियो। हिते ॾिसो था त वधीक हिते मुरातुनि जो ॼण त हिकिड़ो सिलसिलो आहे प्रोफेसर साहिब जो मिनिस्ट्रियूं पियूं विकामजनि, मिनिस्ट्रियूं पियूं तोहफ़नि में ॾिजनि, त फलाणो माण्हू आहे महिरबानी आहे, या असांजे हुन सुई सॻे में आहे, हिनखे हीअ फलाणी मिनिस्ट्री ॾेई छॾियोसि। साईं जेको वधीक अघु ॾींदो भला ब्रीफ केस भरिजी वञनि था MLA MPS जा, हुनखां पोइ साॻी वरी मिनिस्ट्री जो वाक आहे। हिते जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणो, हर को पंहिंजे अघु वधाइणो। ॻाल्हि इहा आहे। हिते टैग लॻल आहे,
हाणे इहा हुकूमत असांजे माण्हुनि जो दर्द इंसानियत या हॾ ॾोखी थियणु किथां कमु कंदी, जिन खे पंहिंजा करोड़ रुपया मोटाइणा आहिनि ऐं अरब रुपया करोड़नि जी ॻाल्हि वई हिन सरकार वटि अरबे रुपया आहिनि, अरब अरबनि जी डील पई थिए, अरबनि जी ॾेती लेती पई थिए। मां त चवां तव्हां सुखिया हुजो, ख़ुशहाल हुजो, अरबनि खे मल्टीप्लाए कयो, पर यार माण्हुनि खे एतिरो त ॾियो त माण्हू मानी त खाई सघनि, यार जहिड़ा त रही सघनि, जीअरो त हुनखे रहणु ॾियो न। जागीरदार समाज जॾहिं असां सोशलिज़म खे उथलाए उथलाए पढ़ियोसीं त पेटी पोर जो आहे छा कंदो आहे त बाबा माण्हू खे मारियोसि बि पर जीआरियोसि बि, यानी एतिरो त हुनखे ॾियो जीअं ज़िंदा हुजे त असांजी ख़िदमत कंदो रहे न। हिते त यार माण्हू असांजा ख़ुदकशियूं करे मरियो था वञनि पिया, एतिरो त कुर्ब कयो त हुननि माण्हुनि खे जीअण ॾियो घटि में घटि, कुर्ब कयो जेसीं जीअरा आहियूं जहान में, एतिरो त हुननि खे ॾियो त जो ज़िंदा रही सघनि। तालीम ऐं सिहत ऐं इंसाफ़, हिन टिनि शयुनि जो अर्ज़ु रखंदुसि, हिन में कुझु मेरिट ॾियो, छो त हीअ असांजे मुस्तक़बिल जेके विजन रखनि था उहे ॻाल्हि ॾिसी सघनि था। कॉलर लाइन ते ॻाल्हि वठी वठो। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? जी अदा समीरपुर खां ॻाल्हायां पियो, मोहम्मद अली लगारी। जी लगारी साहब, हा असीं हिन जे करे ॻाल्हायूं पिया, हिन वक़्तु जेको आहे तव्हांजो हीउ प्रोग्राम सिंधियन टेलीविज़न न्यूज़ ॾिसी असांखे ॾाढी ख़ुशी थी ऐं असांखे ॾाढो मौक़ो मिलियो जेको तव्हां सां असीं ॻाल्हायूं। जी जी ॻाल्हायो। सर जेको आहे ज़राअत जे बारे में तव्हांखे चऊं पिया, हींअर ॾिसो की असां ज़मीनदारी करियूं था त न त असांखे ज़राअत में को जेको आहे गवर्नमेंट फैसिलिटी कोन ॾिनी आहे, असां न DAP जी बोरी ॾियूं सघूं था, न हारिके बचत थिए पई। ही असेंबली जे अंदरि को अहिड़ो तव्हां जेको इशू उथारियो जेको असां ज़मीनदारनि खे घटि में घटि एतिरो त थी सघे जो असांखे बचत थिए त असीं आबादी खणो, कुझु हारिके बि ॾियूं, कुझु असीं बि रखूं। असीं ॾाढा हिन खां जेको परेशान थी चुका आहियूं, हिन वक़्तु ज़मीनदारी करण ते बि दिलि कोन पई करे। ठीकु आहे मोहम्मद लिगारी साहब, मेरपुर ख़ासि जो आबादगार आहे, हिननि सां वॾो वॾो ज़ुल्म आहे आबादगारनि ग़रीबनि सां, पाणी हिननि जा बंदि कया विया आहिनि। जन हिकिड़ी तहरीक हलाई, तव्हांखे यादि आहे सिंध टीवीअ ते रिपोर्ट बि असां हलाई हुआसीं, खेती सरसेती प्रोग्राम जेको असां कमाल लाशरी साहब कंदो आहे, उन में इन इशू खे असां उथारियो आहे त हाणे ज़ुल्म हिन सरकार अहिड़ो कयो आहे जेके ताक़तवर उतां ज़मीनदार आहिनि उन्हनि खे गैर कानूनी वाटर कोर्स ॾेई छॾिया अथऊं, ग़रीब जी बनी गेराबा थिए त उहो सस्ते अघ में भुॻड़नि मुठ ते विकिणण ते मजबूर थिए त इहे बनियूं बि हिननि जे हुन हिसे में अचनि। इहा हिकिड़ी साज़िश थी आहे हिन सरकार जे अंदरि। पूरो जवाबु मां जी इहो पियो अर्ज़ु कयां त पहिरीं त पाणी तव्हांखे न ॾींदा, ॿियो इहो सिर्फ़ु इन खिते में न हर हंधि सॼी सिंध में अथव। इहो पुछड़ी वारो जेको आबादगार आहे न उहो वेठो सिकंदो, एतिरो हुनखे मजबूर कयो जो सुभाणे तव्हां ॾे अचे त बाबा भला मूंखां ज़मीन वठि। 500 एकड़ वारो 5 जिरेब नथो सहे, 5 एकड़ नथो सहे ग़रीब खे, हुन साॻे वाह त इहा खपा मूंखे ॾींदो वञे। कंहिंखे तव्हां ॾियो, जेसे लोड़ा उथिया जिनी सदी धीर, तव्हां हुननि ॾे खणी वेंदो न जेके पाणी झली वेठा आहिनि तव्हांजो। छॾाइण ॿधाइण वारा बि उहे आहिनि न, सरकार बि हुननि सां गॾु आहे न। सॼो मसालो ई सिस्टम जो आहे, सॼो सिस्टम जहान खान जे हथ में। हा मथां खां वठी हेठि ताईं जहान खान जी हुकूमत आहे। प्रोफेसर साहब प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो आहे। पेट वॾा क़ौम जो ॿेड़ो न ईअं ॿोड़िजे, अचो त साथियो को नओं समाज को नओं जहान जोड़िजे। हिन जहान में जंहिं जहान में ग़रीब जो जीअण जंजाल आहे, जंहिं ग़रीब जो रहणु महाल थी वियो आहे, उन सॼे हिन समाज खे हुन निज़ाम खे टोड़े ड्राहे ऐं ऊंधो कजे, हिकु अहिड़ो ॿियो नओं निज़ाम आणिजे, नओं समाज ठाहिजे जंहिंमें ग़रीब घटि में घटि पंहिंजे जीअण जे हक़ खां महरूम न हुजे। ग़रीब ऐं उनजा बचा जेके आहिनि 3 वेला मानी खाई सघनि, तालीम ऐं सिहत जूं सहूलियतूं हुजण सां गॾोगॾु उन्हनि खे ज़िंदगी जी ज़मानत ऐं तहफ़ुज़ हुजणु घुरिजे। नाज़रीन, असांजो प्रोग्राम पुॼाणींदे पोइ ॾींदा इजाज़त, अला वाई।